कंदकोट में म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन की अगवानी में सेप्को खिलाफ धरणो हंयो वियो। म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन राशिद खान सुंदरानी ए सीएमओ मकसूद जतोई की अगवानी में एसडीओ दड़ी फीडर खालिद बाजकानी खिलाफ इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो, जंहिं सबब सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान दंग ते ट्रैफिक बंद थी वई। उन मौके ते म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन चयो त दड़ी फीडर जी बिलाजवाब कलाकनि जा कलाक बिजली बंद कई वञे थी। उन चयो त बिजली न हुजण सबब ट्यूबवेल नथा हलनि, जंहिं सबब शहरनि खे पीअण जो पाणी ॾियण ऐं गंदे नालनि खे साफ़ करण में रंडक ईंदी। वापडा जे तरफ़ां बिजली हिकु घंटो बि नथी हले शहर में। जेकॾहिं बिजली नथी हले त असांजा स्कार्प जा मोटर आहिनि उहे नथा हलनि त शहर में सॼी गंदगी थी वई आहे। पाणी हले थो, तव्हां सभिनि जा पाण गवाह आहियो। ऐं ही उहा शइ आहे त को नाजाइज़ कनेक्शन त कोन्हे। डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट उन्हनि खे 100% पेमेंट थिए थी। सिंध गवर्नमेंट उनखे पेमेंट करे थी। का अहिड़ी बिजली न आहे त जेकॾहिं उनखे पेमेंट न थिए, का लासिस वग़ैरह हुजनि, उनखे पेमेंट बि थिए थी। जेसि ताईं कंटिन्यूसली 15 घंटा 20 घंटा बिजली न हलंदी तेसि ताईं असांजो पाणी जो इशू हल न थींदो। अॻवान चेतावनी ॾिनो त जेकॾहिं 24 कलाकनि में बिजली न हलाई वई त एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।